कराची मलीर नदी में बरसातुनि थोड़े जबलनि जो पानी अचण बदिरां गटरनि जो गंदो पानी काहे पियो। मेमनगोट दरसानो छिनो वटां गुज़रंदड़ मलीर नदीअ में नागोरी भरिसां मौजूद माल जे वाड़नि जी गंदगी तोड़े सोसाइटियुनि जे गटरनि जो गंदो पानी वॾी मिक़दार में काहे पियो। मलीर नदी में गंदे पाणीअ जे छोड़ सबबि इलाइक़े में गंदी बदबू फैलजण समेत चमड़ी जी बीमारियुनि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ वबाई मर्ज़नि जे पखिड़जण लॻा। माहौलियाती खाते जे कामूरनि जी अखि न पटण सबबि रहवासी बिठे अज़ाब में मुब्तला थी विया। गुल मोहम्मद ॻोठ दरसानो छिनो वासिन असलम बलोच शफ़ी मोहम्मद बलोच ऐं ॿियनि जो चवणु आहे त हाणे कोर्ट जे हुकुम बावजूदि माहौलियात खातो मलीर नदी में छोड़ थींदड़ गंदगीअ खे रोकाए न सघी आहे। मलीर नदी में छोड़ थींदड़ गंदगी सबबि जड़ जो पाणी खारो थी वियो आहे, ख़राब थी रहियो आहे। इलाइक़े वासिन सिंध हाई कोर्ट चूंडियल नुमाइंदनि तोड़े माहौलियाती खाते खे अमलदारनि खे नोटिस वठण जी घुर कंदे फौरी तौर ते मलीर नदीअ में छोड़ थींदड़ माल जे वाड़नि जी गंदगी तोड़े सोसाइटियुनि जे गटरनि जे गंदे पाणीअ खे रोकण जो मुतालबो कंदे चयो आहे त हाई कोर्ट जे हुकमनि ते अमल कराए मलीर जी ज़राअत खे वधीक तबाही खां बचायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची